नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम। अम्मा बअद, फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वस्बिर नफ्सक मअल्लज़ीना यदऊना रब्बहुम बिलग़दाति वल अशी युरीदूना वजहह वला तअदु ऐनाक फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र फ़अअरिद अम्मन तवल्ला अन ज़िक्रिना वलम युरिद इल्लल हयातद दुनिया। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो शुक्र जे परवरदिगार इंसान बनाए, मुसलमान बनाए, नबियन जे सरदार, मदीने दे ताजदार मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो उम्मती बनाए। आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो उम्मत में अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो शुक्र जे सुन्नी बनाए, सैफी बनायो। निहायत वाजिबुल एहतराम मुअज़्ज़िज़ शख्सियात, स्टेज ते वेठल सादत किराम, उलमाए किराम, मशाइख़ उज़्ज़ाम, हुफ़्फ़ाज़ किराम, ऐं बिलख़ुसूस मेज़बान महफ़िल जिनकी हौसला अफ़ज़ाई कंदे आउं हिकु जुमलो अर्ज़ कंदुसि कि अहलुल्लाह जो बुजुर्ग फरमाए तो वो लोग खुदा शायद, वो लोग खुदा शायद किस्मत के सिकंदर हैं। वो लोग खुदा शायद किस्मत के सिकंदर हैं जो सरवर आलम की महफिल को सजाते हैं। ऐं तमाम प्यारी जमायत अल्लाह रब्बुल आलमीन तमाम समूरन के खुश रखे, आबाद रखे। समूरन के अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। आउं कुरान मजीद जो बायत अवां जे साम्हूं तिलावत कयूं आहिनि, उन्हनि जो तर्जुमो, उन्हनि जो थोड़ो मफ़हूम अर्ज़ करे इंशाअल्लाह जाए वठंदुसि। तव्हां जे साथ ऐं तव्हां जे तवज्जो जी ज़रूरत आहे। बस ही कुरान मजीद अल्लाह जो कलाम आहे, सिर्फ़ ॿुधण ॿुधाइण लाइ न आयो आहे। ही पैगाम आहे तो असां खे ज़िंदगी गुज़ारण जे लाइ। तव्हां असां में उहो कामयाब थियो, उन फलाह पाती, दुनिया आख़िरत जो नेमतूं हासिल करे वियो जे इन कुरान मजीद के तवज्जो सां ॿुधी गौर करे उन मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारण शुरू कई। मुबारक जे लाइक़ आहे उहो शख़्स। तो वो तने थींदो जॾहिं तव्हां जो तवज्जो रहंदो त इन ॿिनि आयतुनि में जेके मां तिलावत कयूं आहिनि, इन में अल्लाह रब्बुल आलमीन जे तरफ़ खां छा हुकुम आहे तव्हां असां जे लाइ। मोहब्बत ज़ौक़ सां दुरूद शरीफ अर्ज़ कयूं ताकि ईमान में एक हलावत लज्जत पैदा थे, ॿुधण में मज़ो अचे। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन मअदिनिल जूद वल करम व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम। इस्लाम जे रुकनन मां पहिरियों रुकन कलमो।
यो तो बुधो होंदो तमाम इस्लाम जा रुकन कलमो नमाज रोजो हज ज़कात ये इस्लाम जा रुकन उनन में पहिरियों रुकन कलमो आयो कलमो अल्लाह जो जिक्र वो कलमो अल्लाह जो जिक्र तो असांजे ईमान तो असांजे तमाम अमाल जो दारो मदार कलमे यानी अल्लाह जे जिक्र ते जे जी दिल इन कलमे के कबूल कयो तमाम अमाल सालिहा जेके भी आहिन उनन जी हलावत दुनिया में ही उनके हासिल थी पर जंहिंजी दिल इन कलमे के कबूल न कयो सामईन उनन में तो उलमाए किराम का बुधो होंदो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़माने में मुनाफिक होया उनन जो पहिरियों रुकन दुरुस्त न होयो नमाज खूब पढ़ंदा होया रोजा रखंदा तलवार खणी हथ में अल्लाह जे नबी सां जिहाद कंदा होया पर मुनाफिक होया पहिरियों रुकन उनन जो कमजोर हो दिल उनन जी दिल कलमो कबूल न कयो दिल उनन जी कलमे जे नूर का महरूम ही ए मोमिन भी हुआ जंजी दिल कलमे जे नूर के कबूल करे कुरान मजीद जी सूरह हुजरात में अल्लाह रब्बुल आलमीन जे महबूब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दी दरे दौलत में कुछ आयराबी आया उनन अची करे कलमो पढ़ियो मुसलमान थिया उनन चयो असा मोमिन आहियूं क़ालतिल अअराब आमन्ना उनन चयो असा मोमिन आहियूं अल्लाह जो कुरान नाज़िल थियो कुल लम तुमिनु महबूबन के फरमात वा मोमिन ना हो अल्लाह जे रसूल जे हथ ते बैत कई उनन पूरी कायनात में हुजूर जड़ो कर नथी सकदो सवा लख नबियन में भी हुजूर जे मिसल कोई ना है उन महबूब जे हथ मुबारक ते बैत कयन कलमो पढ़न ऐ चयन तसा मोमिन आहियूं अल्लाह कुरान नाज़िल फरमायो खबरदार महबूब के चो लम तुमिनु मोमिन ना हो या अल्लाह चाहन वलाकिन क़ूलू वस्लमना महबूब इनन के चो तमा इस्लाम आंदो आन्या कलमो पढ़वा तमा जी जुबान कलमो पढ़वा तमा जी जुबान मोमिन की बनजी वियो इस्लाम आंदो तमा मुसलमान थी सको था मोमिन वलाकिन क़ूलू अस्लमना तमा चो त असा इस्लाम आंदो मुसलमान आहियो छो वरम्मा हैरान कंदड़ अल्फाज मुबारक अचन था कुरान मजीद जा तवज्जो चाहियां तो तमाजो वलम्मा यदखुलिल ईमान फी क़ुलूबिकुम मां जो को नुक्तो समझाने चाहियां तो उन जो मफहूम अची कुरान मजीद में वलम्मा यदखुलिल ईमान फी क़ुलूबिकुम अन्या ईमान फी क़ुलूबिकुम तमाजे दिल में दाखिल ही न थियो पतो पयो अल्लाह जे महबूब नबी जे हाथ ते बैत करे जुबान सा कलमो पढ़न सा भी अन्या फर्क रह जी तो वने मोमिन थियण में ओही वलम्मा यदखुलिल ईमान फी क़ुलूबिकुम अन्या मुझे महबूब जी सोहबत इख्तियार कयो मुझे महबूब जी तवज्जो हासिल कयो ऐसी ते जैसी ते इन कलमे जे मुकम्मिल नूर तवाजे कल्ब में सरायत करे दाखिल थे वो तमा कामिल मोमिन बनजी विंदो उन जे लाए वक्त की जरूरत है टाइम की जरूरत है तो सामईन आयत करीमा जे तरफ अचो था जेके मां पहिरो शुरू में अर्ज कयम इन मफहूम के ता ज़हन में रखियो ईमान दिल में दाखिल थियण लाजिम आयो अल्लाह जे महबूब जी तवज्जो सा अल्लाह जे महबूब जी तवज्जो सा दिल में ईमान दाखिल थींदो जे जे मता अल्लाह जे महबूब जी तवज्जो हटी वई वो मुसलमान थी सके कामिल मोमिन न तो थी सके सामईन अल्लाह जे रसूल जो तवज्जो तवा असा हासिल हाने की कयो
कामिल मोमिन के बन जाऊं। कुरान मजीद में अल्लाह रब्बुल आलमीन इरशाद फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनु ज़कुरुल्लाह ज़िक्रन कसीरा, सूरह अहज़ाब में, ए ईमान वालो, ए मोमिनो, मोमिनन के खिताब, ए मोमिनो उज़कुरुल्लाह ज़िक्रन कसीरा, अल्लाह जो जिक्र कयो कसीरा तमाम घणो, अल्लाह जो जिक्र कयो तमाम घणो। इते ते एतरे ते थियो त हुकुम थियो जिक्र कयो, अॻिते ॿुधाईंदुसि त जिक्र करण सां छा हासिल थींदो। तो असांजे पूरे जिस्म जी विटामिन खाधे मां बणबी आहे, खाईंदा आहियूं न मानी, उन मां रत बि ठहंदो आहे, उन मां हर कुव्वत, अखियुनि खे ॾिसण जी कुव्वत मिलंदी आहे, कननि खे ॿुधण जी कुव्वत मिलंदी आहे, हथनि खे चुरण पुरण जी कुव्वत मिलंदी आहे, पेरनि खे घुमण जी कुव्वत मिलंदी आहे, ज़ुबान खे ॻाल्हाइण जी कुव्वत मिलंदी आहे। ये समूरियूं कुव्वतूं तो असांजे खाद ऐं खुराक ते मुश्तमिल आहिनि। जिन खाद खुराक बंदि थी वेंदी आहे, आहिस्ता आहिस्ता कमज़ोर थी वेंदो आहे, ॿुधण खाइण पीअण जी सभु सलाहियतूं उन जूं आहिस्ते आहिस्ते ख़तम थींदी वेंदियूं आहिनि। त सामईन, आयत करीमा में कुरान मजीद में अल्लाह फरमायो, उज़कुरुल्लाह ज़िक्रन कसीरा, अल्लाह जो जिक्र कयो तमाम घणो। अल्लाहु अकबर। जो कुछ भी तो दीन ॿुधो आहे या मां ॿुधो आहे, उन समूरे दीन जो मफ़हूम ये सब विटामिन आहिनि, क़ुव्वतूं आहिनि। इश्क़ इलाही क़ुव्वत आहे, इश्क़ रसूल क़ुव्वत आहे, यो जुनून अंदर में पैदा थींदो आहे। अल्लाहु अकबर। नमाज, रोज़ो, ज़कात वग़ैरह तमाम अमाल सालिहा ये ईमान जो क़ुव्वतूं आहिनि। इन्हनि क़ुव्वतुनि खे बेदार करण वारी शइ अल्लाह जो ज़िक्र। इन जे करे अल्लाह फरमायो, नमाज पढ़ो, कसरत जो हुक्म ना है, रोजा रखो साल में एक महीनो, कसरत जो हुक्म ना है। अल्लाह अकबर। अल्लाह जे जिक्र जी गाल आई तो हुक्म थो, उज़कुरुल्लाह ज़िक्रन कसीरा, घणो जिक्र कयो। जेतरो जिक्र कंदो ओतरो ये सब क़ुव्वतूं तव्हां जो बहाल थींदियूं। जिक्र में राज छा है? इस्लाम जो पहलो रुकन ही जिक्र आहे, कलमो जिक्र। ऐं की अफ़ज़लु ज़िक्र ला इलाहा इल्लल्लाह। हदीस पाक आहे, अफ़ज़ल ज़िक्रन में ज़िक्र ला इलाहा इल्लल्लाह, कलमो शरीफ। यानी कलमो जिक्र अफ़ज़ल जिक्र आहे। इस्लाम जे रुकन में पहलो रुकन बुनियादी अल्लाह जे जिक्र सां है। तो असां जे दीन ईमान जी शुरुआत, आखिरत जो सफर, कामयाबी जो दारो मदार अल्लाह जो जिक्र आहे। इन जे करे घरे करण जो अमरा। सामईन, जिक्र वस्बिर नफ्सक, आयत करीमा जे तरफ अचूं था। या अल्लाह जिक्र घणो कयूं, छा हासिल थींदो? वस्बिर नफ्सक मअल्लज़ीना यदऊना रब्बहुम बिलगदाति वल अशी, सूरह कहफ आयत नंबर 28। ए महबूब, अल्लाह जो हुक्म आहे कंहिंखे तो असां जे महबूब नबी खे, रसूल ऐं नबी जी शान ही आहे। बच्चा बार जान त कुर्बान करे सके तो, पर अल्लाह जे हुक्म खां ज़री बराबर भी हेॾो नथो थी सके। याद रख, तो जो असां जो तावीलूं पंहिंजी जगह ते, पर अल्लाह जो हुक्म, उन जो मकाम छा हूंदो, शान छा हूंदो, दिल ते हथ रखे फैसलो वठ। अल्लाह जो हुक्म आहे कंहिंखे, नबियन जे सरदार खे कहिड़ो, वस्बिर नफ्सक मअल्लज़ीना यदऊना रब्बहुम बिलगदाति वल अशी। हर माण्हू चवे तो हुजूर या रसूल अल्लाह सीनो मदीनो बनायो, या रसूल अल्लाह तवज्जो फरमायो। अल्लाह अकबर। रसूल के तवज्जो जो अमर अल्लाह फरमाए, वस्बिर नफ्सक, ए महबूब उनन सा पंजी जान मुबारका के जोड़, उनन सा जुड़ी वञ। मअल्लज़ीना यदऊना रब्बहुम बिलगदाति वल अशी, जेके सुबह शाम जो जिक्र करता, ये सुबह शाम मुखे पुकारन था, मुखे याद करता। ए महबूब उनन सा जुड़ी। याद रख, मईयत जा ब किस्म, एक मईयत रूही क़ल्बी, ॿियो मईयत जिस्मानी। जेके हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी जिस्मानी ऐं रूही क़ल्बी तवज्जो मईयत हासिल थे, वो कायनात में सहाबी रसूल आ। ऐं जेके आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी तवज्जो है रूही हासिल थे, वो कायनात में अल्लाह जो वली। तवज्जो रूही के हासिल थी दिया। कयामत में कोई नबी नहीं दो,
मुस्तफा करीम अलैहिस्सलाम जो फैज़ मिलंदो रहंदो जिसमें अतहर साना वो सहाबा किराम खे मिलो रूहानियत में क़ल्बी ऐं रूही मईयत उन्हनि खे हासिल थींदी अल्लाह जो हुक्म अल्लाह जो हुक्म या त अल्लाह जो जिक्र करणो पवंदी या त कुरान खां इनकार करणो पवंदी इनकार गुमराही आहे अल्लाह जो जिक्र कामयाबी आहे सामईन हुजूर के अल्लाह अमर फरमायो महबूब पंहिंजी जान मुबारका खे उन्हनि सां जोड़ जेके सुबह शाम मुंहिंजो जिक्र कनि था मूंखे पुकारनि था अल्लाह अकबर रखते वला तादु आइनाक ऐ महबूब उन्हनि खां पंहिंजूं नज़रूं न हटाइजां उन्हनि खां पंहिंजी तवज्जो न हटाइजां जेके मुंहिंजो जिक्र कनि था सुबह शाम सामईन पतो पइजी वियो तू असांजे कामयाबी जो मदार अल्लाह रब्बुल आलमीन जो अमर फरमायो अल्लाह मुझो जिक्र घणो कयो उन जो राज भी अल्लाह ज़ाहिर फरमायो मुझो जिक्र घणो करो मुझो महबूब मोहम्मद अरबी जी मैयत हासिल करो मोहम्मद अरबी जी मैयत हासिल थियो दुनिया या आखिरत जी कामयाबी जो परवान हासिल करे सकी बी आयत करीमा में अल्लाह जो अमर आखिरी मफहूम सूरह नजम 27 सिपारो इन आयत करीमा में अल्लाह जो हुक्म पंहिंजे नबी खे केड़ो फारिद अमन तवल्ला अन जिक्रिना वलम युरिद इलल हयात दुनिया जिक्र न करण जो नुकसान तो बुधाया सामईन अल्लाह रब्बुल आलमीन हुजूर के हुक्म फरमाए ए महबूब ऐ मुझा महबूब फारिद अमन तवल्ला उन्हनि खां रुखे अनवर मोड़ उन्हनि खां पंहिंजो रुखे अनवर मोड़ चेहरो मुबारक फेर कंहिंखां या अल्लाह अन जिक्रिना अमन तवल्ला अन जिक्रिना जे असांजे जिक्र खां पंहिंजे रुख खे फेरियो जे असांजे जिक्र खां पंहिंजी दिलि खे फेरियो अल्लाह अकबर ऐ महबूब जेके मुझे जिक्र खां मुंह फेरनि था महबूब इन्हनि खां रुख फेर अल्लाह अकबर अंदाजो लगायो जेके अल्लाह जे जिक्र खां मुंह मोड़नि था उन जो नुकसान मालूम थियो तो यकीनन सां इहो नंढो छोटो नुकसान आहे अल्लाह जे रसूल जी तवज्जो उन हटी थी वने सामईन वलम युरिद इल्लल हयात दुनिया अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए इन जे करे जो ये फकत बस दुनिया जो इरादो कन था जेके मुझे जिक्र खां मुंह मोड़न था इनन जो अगते कोई इरादो ही कोने बस फकत दुनिया वलम युरिद इल्लल हयात दुनिया या सजा है इनन के दुनिया में केड़ी ए महबूब इनन खां रुखे अनवर में फेर अल्लाह अकबर अल्लाह जे जिक्र खां मुंह फेरियो हुजूर जी तवज्जो वई दुनिया आखिरत जो सब भलाइयूं खसीबियूं छा बचो तो सामईन तो असांजी कामयाबी जो दारो मदार अल्लाह जो जिक्र अल्लाह जे जिक्र जे लाए शिरह सुदूर जरूरी आ मता तू समझी त अल्लाह जो जिक्र घर बैठे मां पाण करे सका तो ना अल्लाह अल्लाह करने से अल्लाह नहीं मिलता अल्लाह वाले हैं जो अल्लाह से मिला देते हैं सामईन यो ही राज हो अल्लाह अल्लाह जो जिक्र मौलाए रूम रहमतुल्लाह तआला अलैह उलमा जे सरदार रूमी रहमतुल्लाह तआला अलैह अल्लाह जो जिक्र पाण भी कयो हुयो पर जदे हजरत से तबरेज रहमतुल्लाह अलैह जी तवज्जो पई ऐं क़ल्ब में जो नूर दाखिल थियो उन्हनि चीखो पुकार करे चवण लगा अल्लाह अकबर चवण लगा मौलवी हरगिज न शुद्ध मौलाए रूम ता गुलाम शम्स तबरेज आ ऐसी तई त मौलवी न हुई जैसी तई शम्स तबरेज जो गुलाम न थी ऐ रोमी तो के छा थियो हासिल शम्स तबरेज वो तवज्जो फरमाई जो इन क़ल्ब में इसमें जात जो नूर दाखिल थियो अल्लाह अल्लाह जे जिक्र जो नूर दाखिल थियो हुजूर जी तवज्जो दाखिल थी हुजूर जी तवज्जो थी दाखिल शामिल कायनात जो सब भलाइयूं रूमी रहमतुल्लाह अलैह जी झोली 10 ॼण फरमायो तो सामईन शिरह सुदूर कोई भी पाण न तो करे सके हजरत मूसा अलैहिस्सलाम के हुक्म तो ए मुझा नबी तबलीग कर के फिरौन के अल्लाह अकबर दुआ के रब्बिश्रह ली सदरी या अल्लाह मुझे सीने के शिरह फरमा या अल्लाह शिरह सदर अता फरमा अल्लाह अकबर ही सैयदना मूसा अलैहिस्सलाम जी शान आ पंहिंजी जगह ते तू असां जे महबूब जी शान अलम नशरह लक सदरक महबूब रब्बुल आलमीन जी ज़ात बबरकात के अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए महबूब असां तोजे सीने मुबारका के शिरह करे छड़ियो तोजे वास्ते
अल्लाह अकबर। सीने जो शरह ज़रूरी है, शरह सुदूर, वो शरह सुदूर जिन्हें मुताल्लिक आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, मा सब्बल्लाहु शैइन फी सदरी इल्ला सबतहु फी सदर अबा बकरी। अल्लाह अकबर। आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए, अल्लाह शरह सुदूर जो मुझे फरमाए, जो कुछ भी मुझे सीने में दाखिल फरमायो, मां अबू बकर दे सीने में दाखिल फरमायो, यो फैज़ सीना बसीना आनंदो आयो आ। अहलुल्लाह जे सीनन में यो फैज़ अमानता, इसमें जात जो नूर अमानता। अल्लाह अकबर। उन्हनि जे तवज्जो सां शरह सुदूर थी हुआ, शरह सुदूर थी हुआ। क़ल्ब रूह सिर खफी अख़फा नफ्सी क़ल्बी, तमाम लताइफ अल्लाह जे ज़िक्र में बेदार थींदा आहिनि, अल्लाह जे ज़िक्र में लताइफ बेदार थींदा आहिनि। हुज़ूर जी तवज्जो शामिल थी विया, कायनात जूं समूरियूं नेमतूं हत्ता के दुनिया तुंहिंजे लाइ जन्नत बणिजी वेंदी आहे। अल्लाह जो हुज़ूर में दुआ समझण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।